बाबा फिजिक्स जो नोबेल प्राइज हिन साल 3 अमेरिकी साइंसदाननि खे ॾिनो वियो आहे। इन्हनि कहिड़ो कारनामो कयो आहे? यो अज़ीम इनाम गॾियल तौर 3 अमेरिकी साइंसदाननि खे ॾिनो वियो आहे जिन क्वांटम मैकेनिक्स जी अजीब ऐं पुरअसरार दुनिया ॻोल्हे इस्तेमाल ऐं मुशाहिदे लाइक़ बणाई आहे। उन ई मञता तौर खेनि नोबेल प्राइज़ ॾिनो वियो आहे। इहा पुरअसरार दुनिया कहिड़ी आहे बाबा? दिलावेज़ क्वांटम फिजिक्स में बुनियादी ऐं नंढे में नंढे ज़रे जे अंदरि जेको लकाउ आहे उन में या त पार्टिकल्स आहिनि या वरी लहरूं ऐं रोशनी या नूर आहे। साइंसदाननि जी उन दरियाफ़्त मादे जी ज़राती गर्दिश वारे पुराणे तसवर जा बि धाणा कढी छॾिया आहिनि। ताज़ो नोबेल इनाम माणींदड़ साइंसदाननि अहिड़ा इलेक्ट्रिकल सर्किट जोड़िया आहिनि जेके आम धातुअनि खां हटी करे सुपर कंडक्टर सां इलेक्ट्रिकल फ्लो में बिना मज़ाहमत रवानी पैदा कनि था। उहे आम फिजिक्स कानूननि जी उबतड़ नाक़ाबिल यकीन पुरअसरार चुरपुर बि कनि था। पुरअसरार चुरपुर कीअं बाबा? रोशनीअ जे इन नंढनि में नंढनि ज़रड़नि खे जॾहिं क़ाबिल इस्तेमाल सतह ते परखण जी कोशिश कई वेई त इहे हिक ई वक़्तु ॿिनि मुख़्तलिफ़ सूरतनि में नज़र आया पे या वरी गुम थी विया पे। हिक ई वक़्तु ॿिनि जॻहनि ते मौजूद रहिया पे। लखें किलोमीटर परे बि हिक ॿिए ते असरअंदाज़ थिया पे। बाल वांगुरु दीवार खे लॻी मोट खाइण बदिरां दीवार जे आर पार बि थी रहिया हुआ। आहे न जादुई फिनोमिना। इहा साइंस जी डिस्कवरी इंसान खे कहिड़ो फ़ाइदो ॾींदी? जीअं बिजलीअ सां बल्ब ॿरंदो आहे ईअं वरी रोशनीअ जे इन्हनि नंढनि ज़रड़नि सां क्वांटम टेक्नोलॉजी जो बुनियादु पियो आहे। जंहिं मां ईंदड़ वक़्त में अहिड़ा कंप्यूटर वजूद में ईंदा जेके आम कंप्यूटरनि खां लखें भेरा वधीक तेज़ हूंदा। अहिड़ा हिफ़ाज़ती निज़ाम ठहंदा जिन खे केरु हेक करे न सघंदो। अहिड़ा सेंसर जुड़ंदा जेके ज़मीन तोड़े इंसानी जिस्म में थींदड़ नंढी में नंढी हरकत या तग़य्युर खे बि सम्झी वठंदा। क्वांटम सेंसस जी मदद सां मौजूदा तिबी औज़ारनि खां लखें भेरा वधीक सुठे नमूने बीमारियुनि जी तशख़ीस करे सघिबी। जहाज़नि ऐं कारनि लाइ बिना GPS रस्ता ॾिसण मुमकिन थी पवंदो ऐं कंप्यूटरनि जी दुनिया किथां खां किथे वञी पहुचंदी। इन ई डिस्कवरीअ आइनस्टाइन जहिड़े ज़हीन साइंसदान खे बि ग़लति साबित करे ॾेखारियो आहे। आइनस्टाइन बि ग़लति? इहो वरी कीअं बाबा? आइनस्टाइन रोशनीअ जे इन्हनि पार्टिकल्स ऐं वेव्स जी बेतरतीबी ॾिसी चयो हो त ख़ुदा कॾहिं बि जुआ नथो खेॾी सघे। मतिलबु त ख़ुदा आहे त हीअ फितरत एतिरी बेतरतीब बेरब्त कीअं थो ठाहे सघे। पर 1960 जे ॾहाके में जॉन बेल नाले हिकु साइंसदान इन्हनि पार्टिकल्स ऐं वेव्स खे हिकु तरतीब में आणण जो तजुर्बो करे आइनस्टाइन खे ग़लति साबित कयो ऐं हाणे 21वीं सदीअ में हिन ताज़ी डिस्कवरीअ उन थियोरीअ खे हक़ीक़त ठाहे छॾियो आहे जंहिंखे आम साइंस छुही बि नथी सघे। छा इन्ही दरियाफ़्त सां साइंस जा पुराणा तसर लुॾी विया आहिनि? साइंस डिघे अरसे ताईं मादे जी ज़राती गर्दिश ताईं महदूद रही, पर हाणे इहा ज़राती गर्दिश पार्टिकल्स लहरनि इम्काननि हुजण न हुजण जी गैर यकीने ताईं पकड़िजी चुकी आहे। जदीद क्वांटम फिजिक्स रियाज़ी जे फार्मूलनि मां निकिरी फितरत जो उहो ॻुझो राज़ अमली ऐं मुशाहिदाती तौर ॾेखारे रही आहे जेको 17वीं सदीअ जे मुस्लिम फ़लसफ़ी मुला सदरा जे उन नज़रिए जो अक्स लॻी रहियो आहे जंहिंमें हुन काइनात खे सालसल वजूद सॾियो हो। मतिलबु त काइनात जो असुल मादो न पर वजूद बींग आहे। संदसि ख़्याल मूजिबि इहो वजूद रोशनी जी मुबहम रक़्स वांगुरु आहे जंहिंखे हू तशकीकल वजूद सॾींदो हो। बाबा हैरत जी ॻाल्हि आहे जो जिन हक़ीक़तनि ताईं साइंस हाणे पहुती आहे इहे फ़लसफ़े में 4 सदियूं अॻु ॿुधायूं वयूं आहिनि। दिलावेज़ जदीद क्वांटम फिजिक्स जे बारे में इन खां वधीक हैरत अंगेज़ हक़ीक़त क़ुरान मजीद में 1400 साल अॻु ॿुधायल आहे। सा इहा त अल्लाह ज़मीन ऐं आसमाननि जो नूर आहे जेको हर शइ जी असल हक़ीक़त आहे ऐं बेशुमार सूरतुनि में ज़ाहिर थींदो रहंदो आहे।